रोशननि जो त्यौहार ॾियारी पूरी दुनिया में वसंदड़ हिंदू भाइर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। ऐं इन सिलसिले में असां हैदराबाद में आतिशबाजी जी मार्केट जेका लॻी आहे उते असां मौजूदु आहियूं। हिते हिंदू भाइर आतिशबाजी जा गार्डन ते मौजूदु आहिनि ऐं ख़रीदारी में तेज़ी अची रही आहे। ऐं इन हवाले सां असां हिंदू भाइरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे ऐं इहो बि उन ॾिसंदासीं त हितां जूं जेका फैमिलियूं आहिनि उहो कहिड़ी तरह ॾियारी जी जेको ॾिणु आहे उहो सेलिब्रेट कंदियूं आहिनि। ये दिवाली का त्यौहार है, हर साल इस तरह का मनाया जाता है और टंडोली मौत की तरफ से जो हैप्पी दिवाली पूरे पाकिस्तान की आवाम को हैप्पी दिवाली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पूरे पाकिस्तान को हमारी तरफ से दिवाली की तरफ से शुभकामनाएं। ये जो दिन है आज का, श्री राम जी हमारे अयोध्या में पधारे थे। वाल्मीकि स्वामी के अनुसार, ये रामायण के अनुसार जो पूरी दिवाली पूरे हिंदू धर्म के, सनातन धर्म के ये मनाते हैं और हमारी दिवाली की तरफ से पूरी शुभकामनाएं। आज बहुत ही खुशी का मौका है कि हर साल की तरह इस साल भी दिवाली का त्यौहार हमारी हिंदू कम्युनिटी और वाल्मीकि कम्युनिटी पाकिस्तान में बहुत ही खुश अंदाज में मना रही है। और हम सबको यहाँ पर इतनी आज़ादी है और हम सब यहाँ पर बहुत खुश हैं। और हर साल की तरह इस साल भी हम दिवाली का त्यौहार बहुत ही जोशो खरोश और खुशी से मना रहे हैं और दुआ करते हैं कि पाकिस्तान हमारा जो मुल्क है इसी तरह आबाद रहे और हम इसी तरह इस मुल्क में दीपावली का त्यौहार मनाते रहें और बुराई का अंत हो और रोशनी दीपक की जो रोशनी है दीपकों की वो पाकिस्तानी मुल्क में इसी तरह जगमगाती रहे। जी नाज़रीन, तव्हां हिननि जो रीतू रस्मूं ऐं हिननि जा वीचार ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु आहे ऐं हिन जेका रीतू रस्मूं मल्हाइनि पिया उन मां इहा ई नतीजा निकिरनि था त ही केॾी न ख़ुशी सां हिते ऐं केॾी न पंहिंजा त्यौहार पंहिंजूं ईदूं हिन सिंध धरती ऐं पाकिस्तान जे अमन वारे खिते ते हू मल्हाए रहिया आहिनि ऐं उन्हनि में वॾी ख़ुशी जी लहर छाइण लाइ ऐं हू पंहिंजूं हर ख़ुशियूं हिन खिते ते सुठे नमूने मल्हाए रहिया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु आज़ाद लाल हुसैन, कल्याण टीवी, हैदराबाद।